स्वामी विवेकानंद स्कूल में पढ़नी आ। मां चौथी दर्जा में पढ़नी आया। मुंहिंजी आखाड़ी जो नालो आहे चालाक गिदड़। हिकु गिदड़ खाधे जी गुलामी सॼी राति रुलियो, पर उनखे कुझु बि न हथ लॻो। सुबुह जो जीअं नाउमीद थी उहो पंहिंजे गर्दाते में वियो, तीअं उनखे वण ते हिकु काउ ॾिसण आयो, जंहिंजे वात में लोली जो टुकड़ो। गिदड़ मन में ख़्यालु कई कि चालाकी करे मां हिन मूर्ख खां हे लोली जो टुकड़ो फुड़े वठां। तंहिं करे गिदड़ काउ खे पढ़ाए चयो, तूं त ॾाढो सुहिणो आहे, तुंहिंजा पर केतिरा नचेदार आहिनि, तूं ज़रूरु सुठो राग ॻाईंदो वञे, महिरबानी करे पंहिंजो राग जो मज़ो न वठाए। मूर्ख काउ फुंड में भरिजी काउ काउ करण लॻो। तेरो वात वारो लोली जो टुकुर अची पट ते किरियो। गिदड़ लोली जो टुकुर खाईंदे खाईंदे ख़ुशि थींदो हली वियो। नसीहत पूरी साराती पढ़जण न घुरिजे। महिरबानी।